किंजर ढंढ तारीख़ में पंहिंजो मान ऐं मर्तबो रखे थी। नूरी ऐं जाम तमाची जे इश्क जी दास्तान सां मशहूर किंजर ढंढ केतिरे ई अरसे खां परॾेही तोड़े ॾेही सियाहनि जी तफ़रीह जो मर्कज़ रहंदी अचे। हिन ढंढ मां रोज़ानो कराची के 1000 क्यूसेक पीअण जो साफ़ पाणी मुहैया कयो वेंदो आहे, जॾहिं त ठठे ज़िले जे 5 तालुकनि खे ज़राअत ऐं पीअण जो पाणी पिणु हितां ई मिलंदो रहे थो। हिन ढंढ जी पसगरदाई में तक़रीबन 4 यूनियन काउंसिलुनि जूं हदूं, 42 ॻोठ ऐं 50,000 आबादी क़ाइमु आहे, जंहिंमां अक्सर माण्हुनि जो गुज़र सफ़र किंजर ढंढ सां वाॻियल आहे। मच्छी जो शिकार कंदड़ मलाहनि जी सभ खां वधीक हिते अक्सरियत आहे। हिन ढंढ जी एराज़ी तक़रीबन 50 किलोमीटरनि ते हमचोस मुश्तमिल आहे। तारीख़ी किंजर ढंढ हिन वक़्तु केतिरनि ई मसइलनि सबबि पंहिंजी असल सूंहं विञाए रही आहे। ताज़ो कुझु ॾींहं अॻु नूरी आबाद जे सनती इलाइक़नि में केमिकल वारो ज़हरीलो पाणी फैक्ट्रियुनि जे मालिकनि पारां किंजर ढंढ में छोड़ करण खां पोइ ढंढ जो पाणी आहिस्ते आहिस्ते ज़हरीलो बणिजंदो वञे। साईं ही जेको किंजर जो जेको मसइलो आहे, सो किंजर असांजे हिकिड़ी तारीख़ी वरसो आहे। हज़ारनि सालनि खां वठी ही किंजर जंहिं ते पसगिरदाई में हज़ारे माण्हू आबाद आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको उनजो गुज़र सफ़र बि उन ते आहे। हिन वक़्तु जेका मौजूदा सूरत हाल में जेके नूरियाबाद में जेको सनअती इदारा आहिनि, उन्हनि जो इंतिहाई गंदो पाणी, केमिकल वारो पाणी जेको उतां खां हिन में छॾियो वियो आहे किंजर में, इन करे सूरत हाल ही पैदा थी आहे त झिम्पीर जो जेको पसगिरदाई वारो इलाइक़ो आहे उहो सॼो गदिलो थी वियो आहे। उन जे 6 किलोमीटरनि ताईं जो जेको एरिया आहे उन में हिन वक़्तु बिल्कुलु गंदो ऐं सफ़ा बेकार पाणी आहे। इन करे उतां जा जेके मक़ामी माण्हू जेके सख़्तु परेशान आहिनि, इन हद ताईं जो झिम्पीर जे इलाइक़े जा माण्हू जेके आहिनि उन्हनि उहो पाणी वापरणु बंदि करे छॾियो आहे। ज़हरीले पाणी जे छोड़ खां पोइ ढंढ में मौजूदु आबी जीवत जे मरण जो सिलसिलो पिणु शुरू थी वियो आहे। ढंढ जो तक़रीबन 6 किलोमीटरनि ते मुश्तमिल पाणी पिणु मुकमल ज़हरीलो थी वियो आहे, जंहिं करे पसगरदाई में मौजूदु चौपायो माल पिणु मरणु शुरू थी वियो आहे। असां इहो था चऊं त किंजर में वाक़ई में जेको सो फैक्ट्री वारनि ज़हरीलो मादो छॾियो आहे, जंहिंसां असांजी किंजर जी मच्छी तबाह थी वेंदी ऐं उन सां गॾु इहो त पाणी जेको आहे सो ज़हरीलो थींदो। ऐं हीउ पाणी किंजर जो सिर्फ़ु ठटो न बल्कि कराची सॼी हिन में पाणी इहो पीअंदी आहे। हिन सां इहो जो बीमारी फैलिजंदियूं, हिते जी माशी जेको हालत उहो बिगड़जंदी वञे। ढंढ में पाणी ज़हरीलो हुअण करे मक़ामी माण्हू इहो वापराइणु पिणु छॾे ॾिनो आहे। इन खां अलावा ढंढ में मौजूदु मच्छी, कछां ऐं ॿियो आबी जीवत पिणु मरी ख़तमु थी रहियूं आहिनि, जॾहिं त आहिस्ते आहिस्ते ढंढ जो पाणी वधीक ज़हरीलो थियण करे ज़िले ठठे जा 5 तलका पिणु शदीद मुतासिर थियण जो ख़दशो वधी रहियो आहे। ढंढ हली त असीं 5 साल खां वठी मच्छी जो रोज़गार कंदा आहियूं। ठीकु आहे न, 50 साल खां वठी 50 साल खां वठी मच्छी रोज़गार कंदा आहियूं। जीअं त हीउ ज़हरीली पाणी छॾण सां असांजे बचनि ते ऐं असांजे रोज़गार ते वॾो असरु पए थो। ठीकु आहे न, तंहिंखां पोइ जेका हीअ हिते दुनिया अची थी घुमण, कराची खां अचनि था या हैदराबाद खां माण्हू अचनि था घुमण, उन्हनि इहो टीवी में ॿुधो आहे, रेडियो ते ॿुधो आहे त किंजर में ज़हरीलो पाणी छॾियो आहे। इन करे माना असांजे रोज़गार ते वॾा मसइला आहिनि। माण्हू ईंदा कोन, माण्हू घुमंदा कोन ते, तफ़रीह जो ऐं मच्छी ते वॾो असरु पवंदो हुनजो। पाणी में ज़हरीले मादे जो छोड़ करण जो हुकूमत नोटिस वरितो आहे, पर अञा ताईं ज़हरीलो मादो छोड़ कंदड़ फैक्ट्री जे मालिकनि ख़िलाफ़ क़दम न खणण वारो अमल केतिरा ई सवाल पैदा करे थो। हाणे ॾिसणो इहो आहे त मंछर ढंढ ऐं हालेजी ढंढ जी तबाही खां पोइ किंजर ढंढ खे तबाह थियण खां बचाइण लाइ कहिड़ा क़दम खयां था वञनि। कैमरामैन अब्दुल अज़ीज़ जोखियो सां गॾु एजाज़ वारियो, मेहरान टीवी ठठो।